नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। न वक्त खैबर मां ख़बर ॾींदालो त मटियारी में जमायत इस्लाह मुस्लिमीन पाकिस्तान ब्रांच मटियारी सेंट्रल जी चूंड 2022 काज़ी मस्जिद मटियारी में थी गुज़री। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां थियो। नातूं मनक़बतूं पढ़ियूं वयूं। साल 2021 जो सिपाहनामो कारकर्दगी रिपोर्ट फ़कीर उबैदुल्लाह मेमून पढ़ी ॿुधाई। 2021 में जमायत की कारकर्दगी तमाम सुठी रही। जमायत इस्लाह मुस्लिमीन पाकिस्तान ज़िला मटियारी जी जनरल सेक्रेटरी लियाकत सुमरो ताहिरी मुख्तसर इस्लाही खिताब करण फरमायो। साईं ॿुधायो त सोने मदनी ताजदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी या तमाम आदाब व अखलाक अज़दो जी ज़िंदगी पाड़ेसरनि जा हक़ वालिदैन जा हक़ औलाद जा हक़ दीन जी अहमियत ऐं तजारत वग़ैरह तक़रीबन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़िंदगी जो हर लम्हो हर तरीक़े सां असां के ज़िंदगी ऐं आख़िरत के संवारण लाइ बहितरीन नमूनो ऐं मशले राह आहे। ऐं असां सभिनी ते अल्लाह पाक जो सभिनी खां वॾो फज़ल इहो आहे जो इन असां के पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो। जमायत इस्लाह मुस्लिमीन पाकिस्तान ज़िला मटियारी जी जनरल सेक्रेटरी मोहतरम लियाकत सुमरो ताहिरी फ़कीर मोहसिन अली ताहिरी जिन ज़िला मटियारी सेंट्रल जी चूंड जो अमल जारी कयो वियो, जेको हिन रीत आहे। जमायत इस्लाह मुस्लिमीन पाकिस्तान ब्रांच मटियारी सेंट्रल सदर हाफिज़ गुलाम रसूल कुरैशी ताहिरी, नायब सदर फ़कीर अरशान अहमद काज़ी ताहिरी, जनरल सेक्रेटरी फ़कीर उबैदुल्लाह मेमून ताहिरी ऐं ॿिया चूंडिया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।